बिल्कुल मिठी सिविल अस्पताल में जो सोशल मीडिया पे एक तस्वीर जो वायरल थी है वह तस्वीर हिन मैसूम बारडी जी है। ही जो मां सां गॾु मौजूद है। हिन जो गॾु ॿियो जो ऑक्सीजन खणी वेंदड़ कमरा है वो असां ॻोल्हा जे बावजूद मिली न सघियो है। पर तव्हांखे ॿुधायां ही तमाम वॾी सोशल मीडिया ते ही तस्वीर वायरल थी है। उन सबब इहो आहे त ख़ास तौर ते सिविल अस्पताल मिठी के सिंध हुकूमत पारां इहो करार ॾिनो पियो हो। ही मॉडल अस्पताल है। मॉडल अस्पताल में समूह सहूलियतूं मौजूद हूंदियूं। पर तव्हांखे ॿुधायां त ही बारडी जो एक्सरे कराइण लाइ जेकॾहिं डॉक्टरनि हिननि खे सलाह ॾिनी त ही बारडी जो एक्सरे कराइण लाइ जॾहिं ही मां जेका आहे उहा पंहिंजी बारडी खे हंज ते वरितो ऐं उनखां पोइ जेका तव्हांखे ॿुधायां त जेको उन सां गॾु मर्द जेको हुयो उन जेको आहे उहो ऑक्सीजन जो जेको आहे सिलेंडर उहो पंहिंजे कुल्हे ते रखी पंहिंजे एक्सरे कराइण लाइ हू विया। पर तव्हांखे ॿुधायां त ही बारडी जेका आहे उहा मैसूम बारडी जो नालो जेको आहे उहो सुगुणा आहे। ऐं हिननि जो ॻोठ जेको आहे उहो बॉर्डर एरिया जो ॻोठ आहे। ठठ ॻोठ ॿुधायो वञे थो ख़ासि तौर ते। ऐं ज़ाती मियाणो आहे। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां त ही जेका नारी जेका आहे जेका हिनजी मां आहे सुगुणा जी उहा शाज़िया आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे ॿुधायां त ही सोशल मीडिया ते तमामु वॾी तस्वीर वायरल थी आहे। ऐं वायरल थियण खां पोइ सिंध जे वॾे वज़ीर जेको आहे हिन मामले जो नोटिस वरितो आहे। ऐं सिंध जे वॾे वज़ीर बि इहो पाण इहो तस्लीम कयो आहे त ही जेका तस्वीर जेका वायरल थी आहे इहा सिविल अस्पताल मिठी जी आहे। ऐं सिविल अस्पताल मिठी में तव्हांखे ॿुधायां त ही बारडी जेका आहे हिते दाख़िल आहे ऐं ज़ेर इलाज आहे। ऐं बारडी जो इलाज जेको आहे हिते अस्पताल में हलंदड़ आहे। तव्हांखे ॿुधायां त ही तस्वीर वायरल थियण खां पोइ थर जी हिकिड़ी ॿी तस्वीर जेका आहे उहा नज़र अची वई आहे। छाकाणि हिकिड़े पासे चयो पियो वञे त थर कोयले जे हवाले सां तमामु घणो मशहूरु आहे ऐं कोयले जे करे थर जेको आहे उहो बदिलियो आहे। पर तव्हांखे ॿुधायां त ही बदिलियो जेको थर इहो आहे जेकॾहिं अहिड़ी ई तस्वीर जेकॾहिं वायरल थिए थी त उहा असांखे थर बदिलियल नज़र अचे थो ऐं बदिलियल इन सूरत में नज़र अचे थो। छाकाणि हिते ख़ासि तौर ते ॿारनि जो इलाज जेको आहे तमामु बहितरीन वार्ड जेको आहे ॿारनि जो ॿुधायो वञे थो। पर ही तस्वीर वायरल थियण खां पोइ उहो ऐं जेको ऑक्सीजन जो सिलेंडर जेको आहे उहो कुल्हे ते रखी जॾहिं रवानो थी एक्सरे करणु वञे थो त शायदि आउं सम्झां थो सिविल अस्पताल जेका मॉडल करार ॾिनल आहे उन अस्पताल में इहे सहूलियतूं मौजूदु न आहिनि।